अल्लाह सभिनी खे हज नसीब करे। घणनि खुश नसीबन हज जा फारम भरिया आहिनि। अल्लाह कंदो उन्हनि जा पुखा निकरंदा। जेरी मला हाजी एराम बदी चंदो है लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। ये तलबियो है। जेरी मल हाजी तलबियो पढ़ंदो आ तो उनजे अगियों सामो को वण को बूटो का झाड़ी बीठी आ या सजे या खबे या पुठियां चेनी पासना जेको वण सामो बीठो आ उहो बि चवंदो आ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। वरी इहो आवाज अगे वण तई विंदो उन्हें का अगे तई विंदो ता जो जमीन जे आखिरी किनारे ताई जेतरा भी वण बीठा हन जेतरियूं भी आबादियूं ऐं पोखूं बीठियूं हन ये तलबियो पढ़ंदियूं लब्बैक पढ़ंदियूं। जेतरो सवाब हाजुन के ओतरो सवाब इनन वणन के। जने वणन के सवाब मिलंदो त वणन जे पोखण वारे जे दफ्तर में रब सवाब लिखी छॾी। जे कणक पोखी जे जव पोखिया जे आबादी कई जे वण पोखिया के लवा पोखिया के बबुर पोखिया के टाली पोखी के बेर पोखी के केला पोखिया के कमद पोखिया। जेतरी भी सावक सामो आ अगियों आ पुठियों आ साजे आ खबे आ सब तलबियो पढ़न शुरू कंदा। सवाब उन के मिलंदो जेको उन जे पोख जे पोखण वारो आ। हाणे लखें दा हाजी वजन हज ते ये लखें दा तलबियो पढ़न त इन्हनि सां गॾु लखें भेरा ये वण बि पिया दा तलबियो पढ़न ऐं सवाब तो मिले उन्हनि खे जेके इन वणनि जे पोखण वारा। अहिड़ो कमु कजे या न कजे जी।